केमिस्ट्री क्लास 10 बाब 5 सबक 11 इख्तिसार समरी आया केमिस्ट्री उस्ताद नजीला चन्ना आगे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे जो लेक्चर जो मौजू है इख्तिसार समरी बाब 5 जी समरी के असी हिन ही एक वीडियो लेक्चर में कंप्लीट कंदासीं जंहिंजूं 8 पॉइंट्स आहिनि नंबर पहिरीं पॉइंट खां असां शुरू कयूं था The earth is surrounded by a layer of gases called the atmosphere. असांजी ज़मीन गैसुनि जे मुख़्तलिफ़ तहनि सां घेरियल आहे गैसुनि जे इन्हनि तहनि खे असां वायुमंडल या एटमॉस्फेयर जो नालो ॾिनो आहे The Earth's atmosphere is made up of nitrogen 78.09% and oxygen 20.95%. With small amounts of argon 0.93%, carbon dioxide 0.03%, water vapors and other gases. असांजे धरतीअ जो जेको वायुमंडल आहे उहो मुख़्तलिफ़ गैसुनि मंझां ठहियल आहे उन्हनि गैसुनि में नाइट्रोजन जो 78.09% शामिल आहे ऑक्सीजन तक़रीबन 21% जी मिक़दार में मौजूदु आहे आर्गान 0.93% जी सूरत में मौजूदु आहे कार्बन डाइऑक्साइड 0.03% जी सूरत में प्रोपोर्शन में मौजूदु आहे पाणीअ जा बुखार ऐं ॿियूं गैसूं थोरे अमाउंट में मौजूदु आहिनि असांजे वायुमंडल में तमामु घणी जेका गैस आहे उहा नाइट्रोजन जी आहे ॿिए नंबर ते जेका गैस आहे उहा ऑक्सीजन जी आहे ऐं टे नंबर ते कंसंट्रेशन आर्गान गैस जी हूंदी आहे The Earth's atmosphere is divided into 5 major layers. असांजी धरतीअ जो जेको वायुमंडल आहे उनखे असां 5 तहनि में विरहायो आहे नंबर पहिरियों ट्रोपोस्फेयर जेको धरतीअ सां लॻो आहे उनजे मथां वरी स्ट्रेटोस्फेयर टे नंबर ते मीज़ोस्फेयर चौथे नंबर ते थर्मोस्फेयर ऐं पंजे नंबर ते आहे एक्ज़ोस्फेयर आख़िरी तव कहिड़ो आहे एक्ज़ोस्फेयर पहिरियों तव कहिड़ो आहे ट्रोपोस्फेयर असांजी जेका मौसम जो मामिलो थींदो आहे हवा जो थींदो आहे उन जा रुख उन जा लाड़ा हवा जो घुलणु ऐं जेके जहाज़ आहिनि उन्हनि जो हलणु उहो समूरो ट्रोपोस्फेयर में थींदो आहे ओज़ोन तव जेको आहे असांजो उहो स्ट्रेटोस्फेयर में मौजूदु आहे असांजा जेके मथां मिटियोर्स ईंदा आहिनि उहे असांजे अची करे मीज़ोस्फेयर ताईं पहुचंदा आहिनि जिते उहे रड़जंदा ईंदा आहिनि त उन्हनि खे बाहि लॻी वेंदी आहे जेके असांखे किरंदड़ सितारा या ॿरंदड़ सितारा शूटिंग स्टार्स जी सूरत में नज़र ईंदा आहिनि आख़िरी त एक्ज़ोस्फेयर आहे जिते असांजो वायुमंडल ऐं खिला पाण में मिलनि था एयर पॉल्यूशन अकर्स हवा जी गदराण तॾहिं थींदी आहे जॾहिं harmful or excessive quantity of substances including gases, particulates and biological molecules are introduced into Earth's atmosphere. हवा जी गदराण तॾहिं थींदी आहे जॾहिं कि नुक़सानकार मादा या वरी कुझु गैसुनि मादी ज़रनि या हयातियाती मालिक्यूलनि जो इज़ाफ़ी मिक़दार धरतीअ जे वायुमंडल में शामिल थी वञे हवा तॾहिं गदिली थींदी या त हिकिड़ियूं शयूं जेके हार्मफुल आहिनि भले उन्हनि जी क्वांटिटी केतिरी बि घटि या वधि हुजे उहो असांजे हवा में या वायुमंडल में शामिल थी वञे त हवा गदिली थींदी या वरी कुझु गैसूं अहिड़ियूं आहिनि जेके मिसाल जे तौर ते हार्मफुल हूअं न हुजनि नॉर्मल क्वांटिटीअ में या पार्टिकुलेट्स अहिड़ा आहिनि बायोलॉजिकल मॉलिक्यूल्स अहिड़ा आहिनि जेके नॉर्मल क्वांटिटी में उहे नुक़सानकार न हूंदा आहिनि पर उन्हनि जी जॾहिं एक्सेसिव क्वांटिटीज़ तमामु घणो मिक़दार जॾहिं वायुमंडल में शामिल थी वेंदो आहे त उहे असांजी हवा खे गदिलो कंदा आहिनि Major air pollutants are carbon monoxide, nitrogen dioxide, sulfur dioxide, lead, particulate matter and greenhouse gases. वॾा जेके अहम हवा में गदलाइण फैलाईंदड़ अंसर आहिनि या हवा में गदलाइण फैलाईंदड़ शयूं आहिनि उन्हनि में कार्बन मोनोऑक्साइड अची वञे थी नाइट्रोजन डाइऑक्साइड अची वञे थी सल्फर डाइऑक्साइड शामिल आहे लेड शीहो शामिल आहे पार्टिकुलेट मैटर मादी जेके ज़रड़ा आहिनि उहे शामिल आहिनि ऐं ग्रीन हाउस गैसिस आहिनि जिन में कार्बन डाइऑक्साइड पिणु अची वञे थी इहे हवा में गदलाइण पैदा कंदड़ मुख्य शयूं आहिनि एसिड रेन तेज़ाबी मींहुं
is the precipitation of acidic components such as sulfuric or nitric acid. तेज़ाबी में छा आहे? तेज़ाबी में नाइट्रिक एसिड या सल्फ्यूरिक एसिड जहिड़नि तेज़ाबी जुज़नि जो घिमजणु आहे, यानी इहे हवा में मौजूदु हूंदा आहिनि पर इहे जॾहिं घिम सां शामिलु थी वेंदा आहिनि, पाणी सां जॾहिं उहे शामिलु थींदा आहिनि त पोइ तेज़ाबी मींहं जी सूरत में हेठि वसंदा आहिनि. That fall to the ground, उहे ज़मीन ते अची करे किरंदा वसंदा from the atmosphere in wet or dry forms. असांजे वायुमंडल मां आला थींदा आहिनि, मींहं जी सूरत में, पाणी जी सूरत में किरंदा, या वरी ख़ुश्क सूरत में पिणु इहे असांजी हवा जे ज़रिए अची करे असांजे इन वायुमंडल में शामिलु थी वेंदा आहिनि. इनखे असां चवंदा एसिड रेन, तेज़ाबी मींहुं. Ozone is a gas majorly found in the lower stratosphere consisting of 3 oxygen atoms O3. ओज़ोन जेको तह आहे उहो हिकिड़ी गैस आहे जेका असांजे स्ट्रेटोस्फेयर जे हेठिएं हिसे में या विचें हिसे में असांखे मिले थी. ओज़ोन जो तह जेको आहे उहो असांजो ऑक्सीजन जे 3 एटमनि मां तयारु थींदो आहे. स्ट्रेटोस्फेयर जेको ज़मीन खां मथे ॿियो नंबर तह आहे, 12 खां 50 किलोमीटरनि ताईं इहो फैलियल हूंदो आहे. इन स्ट्रेटोस्फेयर में ऑक्सीजन O3 जो हिकिड़ो तह थिए थो जंहिंखे असां ओज़ोन लेयर चऊं था. हूअं त असां इहो पढ़ी आया आहियूं त ओज़ोन समूरे वायुमंडल में मौजूदु हूंदो आहे, पर उन जी जेका हाई कंसंट्रेशन आहे उहा असांखे स्ट्रेटोस्फेयर में मिले थी ऐं उन घाटे तह खे असां ओज़ोन लेयर जो नालो ॾिनो आहे त इहो ओज़ोन जो तह आहे. The major causes of ozone depletion are CFCs. असांजे ओज़ोन तह जी घटिताईअ जा मुख्य जेको सबबु आहे उहो क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहिनि. क्लोरोफ्लोरोकार्बन्स उहे गैसूं आहिनि जेके एसिन या फ्रिजुनि में थधाण पैदा कंदड़ अंसरनि तौर ते शामिलु कयूं वेंदियूं आहिनि. जेॾीमहिल जो AC हलंदी आहे या फ्रिज हलंदी आहे त उन्हनि मंझां क्लोरोफ्लोरोकार्बन जेके आहिनि उहे ख़ारिज थींदा आहिनि. इहे क्लोरोफ्लोरोकार्बन मथे जॾहिं वञनि था स्ट्रेटोस्फेयर ताईं पहुचनि था त अल्ट्रावायोलेट रेडिएशन्स उन्हनि खे टोड़ींदा आहिनि ऐं ईअं कार्बन ऐं क्लोरीन जो बॉन्ड पाण में टुटंदो आहे ऐं क्लोरीन जी फ्री रेडिकल पैदा थींदी आहे. इहा क्लोरीन जी फ्री रेडिकल स्ट्रेटोस्फेयर में मौजूदु ऑक्सीजन जे तह सां रिएक्शन कंदी आहे ऐं उन मां हिकिड़ी ऑक्सीजन अलॻि करे छॾींदी आहे. हाणे जीअं अलॻि थी वई त उहो वरी पाण में छा थींदो त ऑक्सीजन ऐं क्लोरीन जो इहो जेको मॉलिक्यूल आहे उहो वरी पाण में टुटंदो आहे. ऑक्सीजन जी फ्री रेडिकल अलॻि थींदी, क्लोरीन जी फ्री रेडिकल वरी अकेली थी वेंदी. इहा क्लोरीन जी फ्री रेडिकल वरी कंहिं ॿिए इन ओज़ोन जे मॉलिक्यूल सां रिएक्शन कंदी, वरी ईअं अचे करे अकेली थींदी, वरी टे सां मिलंदी, वरी चौथे सां मिलंदी. तव्हांजो चयो वञे थो त क्लोरीन जी हिकिड़ी फ्री रेडिकल जेका आहे उहा ओज़ोन तह जे 1000 मॉलिक्यूलनि खे टोड़े सघे थी. सो मेजर जेको काज़ आहे ओज़ोन लेयर जे टुटण जो, या असां हुनखे चवंदा ओज़ोन होल यानी ओज़ोन जे तह में सुराख थियण जो जेको मुख्य सबबु आहे उहो क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहिनि. The greenhouse effect is a warming of Earth's surface and the air above it. ग्रीन हाउस जो असर या ग्रीन हाउस इफेक्ट असां छाखे चवंदा आहियूं? असां ग्रीन हाउस इफेक्ट चवंदा आहियूं धरतीअ जे तह ऐं उन जे मथां जेका हवा आहे उन जे गरम थियण खे. इन ग्रीन हाउस इफेक्ट में ग्रीन हाउस गैसिस जिन में कार्बन डाइऑक्साइड मुख्य तौर ते शामिल आहे उन्हनि जो तमामु आम किरदारु हूंदो आहे. कार्बन डाइऑक्साइड जो जेको सफिशेंट हिकिड़ो मिक़दारु हूंदो आहे जेको धरतीअ जे गोले खे गरम रखण जे लाइ ज़रूरी हूंदो आहे, उन मंझां जेॾीमहिल अल्ट्रावायोलेट रेडिएशन्स क्रॉस करे ज़मीन ते पहुचंदा आहिनि, ज़मीन जे तह सां टकराइजी उहे इंफ्रारेड रेडिएशन्स में तब्दील थी जॾहिं वापसि वेंदा आहिनि त इन कार्बन डाइऑक्साइड जे उन घुर्बल मिक़दार मां टपिजी वेंदा आहिनि. पर जॾहिं कार्बन डाइऑक्साइड जो मिक़दारु हद खां वधीक थी वञे थो, उन जो लेयर थुल्हो थी वेंदो आहे, त पोइ उहे पंहिंजे पाण मां इंफ्रारेड रेडिएशन्स खे कुझु खे पास करणु छॾींदा आहिनि ऐं ॿियनि खे फासाए रखंदा आहिनि, जंहिंजे करे छा थींदो आहे त इंफ्रारेड रेडिएशन्स जो हिते मिक़दारु घणो थी वेंदो आहे ऐं पोइ उहो धरतीअ जे गोले खे बि गरम कंदो आहे ऐं हिते ई मौजूदु हवा खे पिणु गरम कंदो आहे. इन कार्बन डाइऑक्साइड जे कम खे असां ग्रीन हाउस इफेक्ट सॾियूं था. असांजो अॼोको लेक्चर समरी चैप्टर नंबर 5 हिते पुॼाणी ते पहुचे थो. वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधु ऑनलाइन स्कूल.